अलहमदुलिल्लाह हर साल जी हाँ हिन साल भी पाकिस्तान गोसिया स्काउट जा चेयरमैन मेंबर जंहिं जगह ते प्रोग्राम थींदो आहे उन जगह ते पहुची विया आहिनि। अलहमदुलिल्लाह अचो त असां पाकिस्तान गोसिया स्काउट जे चेयरमैन ऐं उहिदेदारनि मेंबरनि सां ॻाल्हि जी साहब तव्हां छा चवणु चाहियो था प्रोग्राम जे लाइ दावत ॾियो। जीअं त हर साल प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह जोश ऐं जज़्बे सां ऐं दिलि जे हुज़ूर सां दिलि जी गहराइनि सां अल्हम्दुलिल्लाह असां सरकार इमाम हुसैन अली मक़ाम जंहिंजे ख़िदमत में थी चुको असां प्रोग्राम में पेश कंदा आहियूं पंहिंजी ग़ुलामी उहो इंशाअल्लाह टाइम नज़दीक अची चुको आहे में जेको आहे चंड नज़र अची वञे ऐं प्रोग्रामनि खे इंतिज़ामनि खे हथ में करने लाइ असां बि पहुता आहियूं ऐं बरसातुनि जे करे काफ़ी मुश्किलातुनि जो असांखे मुंहुं ॾियणो पर अल्लाह साईं जे दरबार में दुआ आहे इंशाअल्लाह बरसातुनि जो सिलसिलो इंशाअल्लाह ख़तमु थींदो ऐं जेके असांजी दिलि जी ख़्वाहिश आहे पंहिंजी ग़ुलामी जेकी आहे उहा सुठे नमूने सां असां ॾेई सघूं उन में अल्लाह ताला असांजी मदद करणु फरमाईंदो। इंशाअल्लाह असां भरपूर नमूने सां हिन साल बि हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम अलैहिस्सलाम जी जेकी असां ग़ुलामी आहे पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां ॾींदासीं ऐं सभु लब्बैक या हुसैन जा नारा हणी करे ॿुधाईंदासीं दुनिया खे असां सरकार जा ग़ुलाम आहियूं हुयासीं रहंदासीं लब्बैक या हुसैन। वॾी महिरबानी पाकिस्तान गोसिया स्काउट जे चेयरमैन मियां मुनीर अहमद दुआओं में निदाओं में जो वास्ता इसे बनाएगा बहिश्त की चुराहों का रास्ता इसे बनाएगा न वास्ते में तोड़ गए न रास्ते में मोड़ गए ऐसी सीधी राह हुसैन है मेरा हुसैन है मेरा बादशाह हुसैन है मेरा हुसैन है मेरा बादशाह हुसैन है। कज़ा के बाद फिर मुझे नहीं हयात मिल गई आज़ाब से अज़ाब से मुझे निजात मिल गई। सवाल जब किया गया है कौन तेरा पेशवा तो मैंने कह दिया हुसैन है मेरा हुसैन है मेरा बादशाह हुसैन है मेरा हुसैन है मेरा बादशाह हुसैन।